सकण प्रेस क्लब जी साल 2023 जी बॉडीअ जो मुदो ख़त्म ऐं 2024 लाइ इलेक्शन शेड्यूल जो ऐलान करण जे सिलसिले में सकण प्रेस क्लब जो अहम इजलास काज़ी जावेद सनाई जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें सदर काज़ी जावेद सनाई साल 2023 जी बॉडी टोड़ण जो ऐलान करण सां गॾु नयूं चूंडियूं कराइण लाइ 3 रुकनी इलेक्शन कमीशन जोड़ण जो पिणु ऐलान कयो, जंहिंमें सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी मोहम्मद हनीफ़ सूमरो चेयरमैन ऐं 2 सीनियर उस्ताद संदसि कमीशन जा मेंबर हूंदा, जिन में अब्दुल रब राजपूत ऐं अब्दुल समद गबोल शामिल आहिनि, जेके इलेक्शन कराईंदा। काज़ी जावेद सनाई इहो बि चयो त इलेक्शन खां पोइ नए बॉडीअ जे अचण ताईं प्रेस क्लब जो कार वहिंवार हलाइण लाइ 3 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे, जंहिंमें अॻूणो सदर मसूद अहमद उमरानी, अॻूणो जॉइंट सेक्रेटरी काज़ी परवेज़ सनाई ऐं नौजवान सहाफ़ी मोहम्मद रमज़ान मंगसी शामिल हूंदा। हिन वधीक चयो त मां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां सकण प्रेस क्लब जी टीम जो, जिन मुंहिंजो मुकमल साथ ॾेई इदारे खे मज़बूत कयो ऐं साल 2023 में बहितरीन कारकिर्दगी ॾेखारी। हिन सकाफ़ती ॾियारो इंतिहाई शानदार नमूने मल्हाइण ते पिणु समूरी टीम खे दाद ॾींदे चयो त उमेदु आहे त ईंदड़ नई बॉडी बि सकण प्रेस क्लब खे बहितर खां बहितर नमूने हलाईंदी।